असांजे वाइस पार्लियामेंट जमायतुनि जी जेका गॾियल जदोजहद आहे उहा गुज़िरियल केतिरे ई अरसे खां हलंदड़ आहे ऐं ख़ासि तौर ते VMP फोरम जेको ठहियो उनखे बि साल थी चुको आहे ऐं जीअं सिंध बाद जिस्मारी सर पंहिंजे प्लेटफॉर्म तां सॼी सिंध में मिसिंग पर्सन जे लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बुख हड़तालूं एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं लांग मार्च कंदी रही आहे ऐं हीअ सॼी जदोजहद उन तहरीक जो तसलसल आहे पर ख़ासि तौर ते 20 तारीख़ ते जे अंदाज़ में रियासती इदारनि असांजे अदम तशदुद जे बुनियाद ते हलंदड़ जदोजहद बुख हड़ताल जे मथां जेको हमलो कयो ऐं उते न सिर्फ़ु असांजे क़ौमी कारकुननि खे गिरफ़्तार कयो पर असांजे उते वेठल अदड़नि खे जे अंदाज़ में उन्हनि तशदुद कयो उनजा कपिड़ा लीड़ूं कया उन्हनि जे फोटियूं उन्हनि जी शरतां लाथियूं ऐं इहा सम्झां थो सॼी सिंध जे लाइ रियासती इदारनि जो हिकिड़ो मैसेज हो त हू पंहिंजे तशदुद ऐं वहशत जो जेको उन्हनि जो पैगाम आहे उहो हर सूरत में इहो चाहिनि पिया त सिंध में को बि आवाज़ु न हुजे सिंध में का बि तहरीक जेको आहे सो न उभरी सघे ऐं सिंध में मुकमल ख़ामोशी ऐं माठार हुजे पर 20 तारीख़ खां पोइ सॼी सिंध उन ख़ामोशीअ खे ऐं माठार खे तोड़ींदे अॻिते वधी आहे अॻिते निकिती आहे ऐं हीअ मोरो में थींदड़ बुख हड़ताल बि हुनजो तसलसल आहे असीं सम्झूं था त को बि फाशिज़म को बि रियासती तशदुद का बि दहशतगर्दी सिंध जे आवाज़ खे सिंध जो जेको आज़ादी जो फितरी हक़ आहे ऐं सिंध में जेका हलंदड़ सियासी जदोजहद आहे उनखे कंहिं सूरत में माठो नथी करे सघे ऐं साईं जमशेद जा फिक्री पैरोकार ऐं क़ौमी तहरीक ऐं उन सां गॾु हलंदड़ जेके बि साथी आहिनि धुरियूं आहिनि उहे पंहिंजी जेका अदम तशदुद वारी सियासत आहे राह आहे उन ते हर सूरत में हलंदा रहंदा ऐं सिंध में असां जंहिं अंदाज़ में सियासी माठार खे तोड़ियो आहे असीं सम्झूं था त हीअ जेका हिकु मुकाती एजेंडा आहे त खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे इहो सिंध जो हिकिड़ो सगारो सियासी आवाज़ थी उभरंदी ऐं इहा कंहिं नई तहरीक खे ज़रूरु जनमु ॾींदी सिंध मां हिन वक़्तु 160 खां वधीक माण्हू मिसिंग आहिनि उन में 46 जो तालुक़ु क़ौमी तहरीक सां आहे ऐं असांजी जमायत जीअं क़ौमी मां जा 18 कारकुन हिन वक़्तु मिसिंग आहिनि असीं उनजे लाइ रोडनि ते आहियूं रस्तनि ते आहियूं ॾींहुं राति हलूं था उन जूं फैमिलीज़ रोडनि में रस्तनि ते आहिनि असीं तव्हांजे ज़रिए सिंधी क़ौम खे अपील था कयूं ऐं सिंध में रहंदड़ ऐं सिंध खां ॿाहिरि रहंदड़ सिंधी माण्हुनि खे अपील था कयूं त असां जेतिरो गॾु थींदासीं जेतिरो मुतहद थींदासीं जेतिरो मुनज़म थींदासीं नतीजा ख़्वाहिशुनि जे आधार ते न ईंदा नतीजा घर वेही तबसरा करण जे आधार ते न ईंदा असां पंहिंजे वतन जी आज़ादी खां वठी पंहिंजे माण्हुनि जी बाज़ाबी ऐं आज़ादी ताईं जेके बि तहरीकूं आहिनि जदोजहदूं आहिनि उन्हनि खे कामयाबु तॾहिं करे सघंदासीं जॾहिं माण्हुनि जो वॾे में वॾो तइदाद असां सां गॾु बीहंदो असां जॾहिं सभु सिंधी माण्हू रोडनि ते रस्तनि ते हज़ारनि जे तइदाद में अची घुर कंदासीं त असांखे पंहिंजो वतन आज़ादु घुरिजे थो असांखे पंहिंजा माण्हू आज़ादु घुरिजनि था असांखे पंहिंजे वसीलनि ते मालिकी घुरिजे थी तॾहिं उहा असीं वठी सघंदासीं